कोट मीर मोहम्मद वासी बख्तियार अली मंगी एहतजाज कंदे चयो त भाउ जे क़त्ल केस तां हथ खणण लाइ जवाबदार मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुंहिंजे ऐं घर वातियुनि जी हयाती खे ख़तरो आहे। हिन वधीक चयो त 2 साल अॻु धाड़ेलनि मुंहिंजो भाउ क़त्ल कयो हो, जंहिंजो केस कोर्ट सॻोरीअ में हली रहियो आहे। केस तां हथ खणण लाइ धाड़ेल ऐं उन्हनि जा बाअसर साथी क़त्ल केस तां हथ खणण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां परेशान कंदे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन दायो त धाड़ेलनि पप्पू मंगी, गुलाम सरवर जतोई, रोशन जतोई ऐं ॿियनि मुंहिंजे घर खे खाट हणी मुंहिंजी मेंह चोरी कई हुई। चोरनि सां मज़ामत दौरान चोरनि मुंहिंजे नंढे भाउ निसार मंगी खे गोलियुनि जो खाॼ बणाए खेसि क़त्ल करे छॾियो। जंहिंखां पोइ उन समूरे मामले जो केस कोर्ट सॻोरीअ में हली रहियो आहे। जंहिं केस तां हथ खणण लाइ ॾोहारियुनि जा साथी मुमताज़ पंवर, अली हसन शेख नाले हमराह मुख़्तलिफ़ थाणनि ते मूं मथां कूड़ा केस ऐं NCयूं दाख़िल कराए ऐं मोबाइल फ़ोनुनि ज़रिए मूंखे हिरासा करे रहिया आहिनि त केस तां हथ खण, ॿी सूरत में तोखे बि तुंहिंजे भाउ जियां क़त्ल करे छॾींदासीं। मुंहिंजी IG सिंधी IG सखर SSP खैरपुर खे अपील आहे त आउं मिस्किन हारी आहियां। भाउ जे क़त्ल जे इंसाफ़ लाइ केस विढ़ायां या पुलिस जे ख़र्चे लाइ मुख़्तलिफ़ थाणनि जा चकर काटियां। ख़ुदा मूंसां इंसाफ़ करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।